नंबर पासे में उड़ी वबा जा लामारा। शहर इलाइक़े जे केतिरनि ई ॿारनि खे प्राइवेट डॉक्टरनि पारां उड़ी हुअण जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ डॉक्टरनि पारां करमपुर जे ॻोठ रईस अलावदायो चाचड़ जे 4 ॿारनि 4 सालनि जी हिना चाचड़, 5 सालनि जे सजाद चाचड़, 3 सालनि जी फरहाना चाचड़ ऐं 4 सालनि जी समीना चाचड़ खे उड़ी हुअण जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ हिकु ॾींहुं पहिरियां DC कश्मीर कंदकोट मनोहर मिठियाणी पारां नोटिस बाद DHO कंदकोट जी ख़ासि हिदायतुनि ते कंदकोट सिहत टीम UC सैफल जे ॻोठ मोहम्मद अमीन जाफ़री पहुची ॻोठ जे 300 खां वधीक ॿारनि खे उड़ी खां बचाव जा हिफ़ाज़ती टुका पिणु लॻाया। बिना साही हर पल आगाही, हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।